बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां महताब अली नूर। नाज़रीन, 2024 जो चूंड चहचटो जेको आहे खोड़ सारनि सरप्राइज़िस सां मुकमल थियो आहे ऐं अञा ताईं सरप्राइज़ अचण जो सिलसिलो जारी आहे। PTI जा हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि उहे वॾी अक्सरियत सां कामयाबु थिया आहिनि। इहे खणी चइजे त PTI जी सुनामी जेका आहे उहा हिकु भेरो ॿीहर आई आहे। इनखे कुझु तजियानिगार सियासी ज़िलज़िलो बि चई रहिया आहिनि जेको हिन वक़्तु PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवारनि ॾेखारियो आहे। क़ौमी असम्बलीअ में PTI जे आज़ाद उम्मीदवार खे जिन खे PTI जी हिमायत हासिलु आहे उन्हनि जी पहिरीं पोज़ीशन आहे। उनखां पोइ नून लीग जेके हिन वक़्तु ताईं जो लाडलो तसवुरु कयो पियो उन जी ॿी पोज़ीशन आहे ऐं 3 नंबर ते पीपल्स पार्टी क़ौमी असम्बली जूं सीट्स हासिलु करण में कामयाबु थी आहे। वॾा वॾा बुत जेके आहिनि उहे हिन इलेक्शन में बि उन्हनि खे शिकस्त मिली आहे। ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं त JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे ई अबाणे तक तां हाराए वियो आहे ऐं दहशतगर्दी जे केसिस खे मुंहुं ॾींदड़ अली अमीन गंडापुर उन तक तां कामयाबु थियो आहे। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जो सरबराह जहांगीर तरीन बि क़ौमी असम्बली जी सीट तां हाराए वियो आहे। इन सां गॾु कुझु ॿिया नाला बि आहिनि जिन खे शिकस्त मिली आहे। सिंध जी सूरत हाल बि मूंखे ॿुधायूं त सिंध में पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर अक्सरियती जमात साबित थी आहे ऐं पीपल्स पार्टी जो को बि मुतबादिल जेको आहे उहो न जुड़ी सघियो। पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वॾी अक्सरियत मिली आहे। हाणे पीपल्स पार्टी सिंध में सोलो फ्लाइट कंदी या वरी माज़ीअ जी इतिहादनि खे गॾु शामिलु करे हुकूमत कंदी, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां सां करायूं था। सीनियर तजियानिगार इंजीनियर नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अगूणा सफ़ीर उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं इनाम भट्टी साहब बि असां सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी। नसीर मेमन साहब, छा ख़्यालु आहे सर हीउ जेको कुझु असां ॾिसूं पिया गुज़िरियल ॾींहं खां वठी इन जो इन फसादे में को ज़िक्र हुयो जेको कुझु असांखे नज़र आयो या सरप्राइज़ जेके मिलिया? थी सघे थो फसाने जो ज़िक्र हुजे, असांजी नज़र कमज़ोर हुजे, असां न ॾिसी सघिया हुजूं। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां कुझु शयुनि खे अंडर एस्टिमेट कयूं था ऐं जेको हिकिड़ो माहौल मीडिया ऐं ॿियनि तरीक़नि सां ठहियो जंहिंमें असां सभिनी खे हिकिड़ो असां या मां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, पंहिंजी ॻाल्हि थो कयां, मुमकिन आहे ॿियनि दोस्तनि वटि ॿिया थाट्स रहिया हुजनि। हिकिड़ी स्मोक स्क्रीन क्रिएट थी त नवाज़ शरीफ़ अचे पियो ऐं असां सभु पंहिंजे तजियनि में घणे भाङे हिन लाइन खे टोकंदा रहियासीं त नवाज़ शरीफ़ अचे पियो ऐं PTI सां जेको कुझु थियो उन खां पोइ बाज़ारि न पियो लॻो त उहा मामूली पोज़ीशन में बि कर खणी सघे। हुनजी सॼी क़यादत अंदरि हुनखे वर्क जी इजाज़त न आहे, हुननि खे पार्टीअ जो नालो न आहे, हुननि जो झंडो नथो लॻी सघे, हुननि खे निशान न आहे। इहे सभु काफ़ी हुयो कंहिं बि धुर खे पट ते किराइण जे लाइ। जेका शइ असां खां या मूंखां वग़ैरह माज़रत मां सभिनि जे प्यास मूंखां न चवां थो, मुंहिंजो पंहिंजी जेका अंडर एस्टिमेशन हुई जंहिंखे मां न सम्झो ऐं हाणे मां सम्झां थो, कल्ह मां काफ़ी पोलिंग स्टेशन सां मौजूदु थियूं पर्सनली जस्ट फॉर लर्निंग। जंहिं तक में मां वोट ॾिनो आहे उनखां ॿाहिरि वञी ॾिठमि। हैरान कुन हद ताईं PTI जे हिमायती उम्मीदवारनि जे कैंपुनि ते रश हुई, हैरान कुन हद। ऐं उनखां पोइ कंहिं हद ते नवाज़ लीग जे हुई। अनफॉर्चुनेटली पीपल्स पार्टीअ जूं कैंपूं मां जिते बि वेस्ट डेज़र्ट एरिया में माण्हू बि न हुया। सो पोइ जॾहिं मां थोरो जेके पंहिंजा कॉन्टेक्ट्स हुया मुख़्तलिफ़ पार्टियुनि में ख़ुदि PTI सां उन्हनि सां जेके कॉन्टेक्ट सां मालूमात वरिती त हुननि चयो त हुननि हिकिड़ी शानदार क़िस्म जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी बेस्ड कैंपेन लॉन्च करे छॾी पई ऐं हुननि टेक्नोलॉजी जो एॾो गैर मामूली इस्तेमालु कयो आहे हिन कैंपेन खे ऑर्गेनाइज़ करण में जो असां सिर्फ़ु रुॻो टेक्नोलॉजी हिक ॿिए ते असां ॾिसंदा आहियूं त सोशल मीडिया में रुॻो हिक ॿिए खे गार कंदे फटका लाइण लाइ इस्तेमालु थींदो आहे। वॾियूं वॾियूं पार्टियूं बि हुनखे ज़िमेवारी सां यूज़ न थियूं कनि, उनजा वर्कर बि इन धंधे सां 24 कलाक लॻा पिया आहिनि। ऑन द कंट्ररी हुननि तमामु इंटेलिजेंटली इन सॼी टेक्नोलॉजी खे पंहिंजे इलेक्टोरल कैंपेन लाइ यूज़ कयो। उन्हनि ते एॾी सख़्ती तव्हां सोचे नथा सघो। इलेक्शन जी राति हुननि जे हिकिड़े इस्लामाबाद में हिकिड़े घर ते 7-8 PTI जे माण्हुनि को ज़ाती मानी कचहरी रखी त उते पुलिस जूं गाॾियूं पहुची वियूं त ख़बर पई आहे तव्हां मीटिंग पिया कयो। मानी खाईंदासीं रुॻो, असांखां क़ुर ते हथु रखायो, का मीटिंग कोन था कयूं। हुननि चयो न मानी वानी कुझु न थींदी, जेकर माण्हू ईंदा असांखे न चइजो, मना कर पंहिंजे। सो हुन मेज़मान खे हथ ॿधी माण्हुनि खे मना कयो। इहे माना मां ॿुधायां थो त इन ॾहका जे हालत में हुननि हीउ सभु कुझु करे ॾेखारियो। ॿियो फैक्टर जेको आहे जनरली असां वटि पब्लिक सेंटीमेंट जेको आहे उहो तव्हां सॼी हिस्ट्री खणी ॾिसो मज़ामत सां गॾु थो बीहे।
इरेस्पेक्टिव तो माण्हू कहिड़ा आहिनि, पोइ उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी आहे, पोइ उन्हनि छा कयो न कयो, उन्हनि जा रवैया कहिड़ा आहिनि, माण्हू उन्हनि खे हिकिड़े पासे रखी ऐं इन सेंटीमेंट जो भरपूर फ़ाइदो कैंपेन में उनखे पीटीआई खे मिलियो आहे। जेतिरा बि माण्हू हुन सां इन महल ते बीठा रहिया, उन्हनि सभिनी खे माण्हुनि पंहिंजे मथां हिकिड़ो ज़िमेवारी, हिकिड़े मथां फर्ज़ सम्झी उन्हनि खे वोट करे ऐं कामयाबु कयो। तो इहा हिकिड़ी वॾी लर्निंग आहे। त मां तव्हांखे यादि हूंदो त असां पुठियनि प्रोग्रामनि में मां इहा गुज़ारिश कंदुसि त इलेक्शन डे जी रिगिंग मुमकिन हाणे न रही आहे। जेको कुझु करिणो अथनि उनखे अॻु में कंदा। ऐं तव्हां पीटीआई जे केस में ॾिसो, जेको कुझु मैक्सिमम थी पियो सघे, मां नथो सम्झां उन खां वधीक छा पियो थी सघे। हफ़्ते में 3 भेरा 3 ॾींहंनि अंदरि 3 सज़ाऊं अची वियूं। सभु अॻुवाण घुमण फिरण खां लाचार, को ॿाहिरि न निकिरे, ॾका आदम्बू इन खां मथे कंहिं पार्टीअ सां तव्हां छा करो। तो उनजे बावजूदि तव्हां ॾिसो इलेक्टोरल डे ते शयूं मैनेज न थी सघियूं, फ़ोनूं बंदि थियूं, नेट बंदि थिया, इलेक्शनूं डिले थियूं, सभु कुझु थियो। पर इहो ओपन कम्युनिकेशन जो आहे, इहो ॾाढो ॾुखियो आहे त एॾी वॾी स्केल जी मैनिपुलेशन थिए। मां अॻु में बि चवंदो आहियां त 18 खे 20 कराए ॾेई सघे थी स्टेब्लिशमेंट, शायदि 17 खे बि कराए ॾेई छॾे, 12 खे कोन कराए छॾे। वेरी डिफिकल्ट। तो इहा हिकिड़ी वॾी लर्निंग आहे असां सभिनि जे लाइ जेके तजिया कयूं था ऐं कॾहिं कॾहिं स्मोक स्क्रीन ते नज़र ईंदड़ जेके मंज़र आहिनि उन्हनि जे वर चढ़ी था वञूं त देयर आर डिफरेंट रियलिटीज़। मां त हिनखे पंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी तरबियत ऐं लर्निंग वारो फेस थो सम्झां जेको गुज़िरियल 2 ॾींहंनि में। लर्निंग तो डेफिनेटली आहे नसीर अहमद साहब, थैंक यू सो मच सर। वापसि असां अचूं था डॉक्टर जमील अहमद खान साहब, अवां छा कमेंट कंदव जेको कुझु गुज़िरियल ॾींहं खां वठी असां ॾिसूं पिया, पीटीआई जा जेके कारकुन आहिनि सख़्तियुनि बावजूदि उन्हनि जेको कुझु करे ॾेखारियो, इन ते अव्हांजो कमेंट, कहिड़ी शइ उन्हनि खे इहो सभु कुझु करण ते माइल कयो? ऐं कुझु ज़रिया त इहो पिया चवनि त पहिरियों भेरो हूंदो पाकिस्तान जी हिस्ट्री में जो जेल अंदरां जेको आहे पीटीआई बानी वज़ीर आज़म बणिजी निकिरंदो, अहिड़ी सूरत हाल बि थींदे ॾिसो पिया। ॾिसो बिल्कुलु नसीर अहमद साहब बिल्कुलु सही ॻाल्हि कई कि काफ़ी शयुनि खे अंडर एस्टिमेट कयो वियो। पर जे तव्हां 5 प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ कमेंट्स कढी ॾिसो त उन में शायदि ई मां त हमेशह इहो ज़िक्र कयुमि त तक़रीबन उनजी पॉपुलरिटी तमामु वधी वई आहे। 80% ताईं असां चवंदा हुआसीं। यूथ तमामु बिल्कुलु उन सां बदल आहे। इहे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं असां कंदा आया आहियूं ऐं मां त घटि में घटि कंदो आहियां। ऐं ॿिया बि मां जेके मूंखे सही यादि आहे ते काफ़ी असां मां जेके तजियो कंदा हुआ इते या ॿियनि चैनल्स ते, उहे बि सोचंदा हुआ। पर फैक्टर कहिड़ो, जेके मैनेजमेंट जो स्टाइल पियो हले न, जेको डंडो खयल हो, जेको इन्हनि खे हिसाए मारनि पिया, त उन मां लॻे पियो त जीअं वञी पंहिंजे बिलनि में हलिया विया आहिनि, असांखे उन जो अंदाज़ो न थियो त टेक्नोलॉजी केतिरी हावी थी सघे। अंदाज़ो कयो जे नाले जी डॉक्टर जमील अहमद खान साहब, आवाज़ थोरो कटिजे पियो वञो सर। डॉक्टर साहब वापसि अवां अचूं था, अवांजो आवाज़ न पियो अचे। डॉक्टर जमील अहमद खान साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो छा ख़्यालु आहे जेको कुझु थियो, पत्थर ते लीक वारी ॻाल्हि त सही साबित थी, चूंडूं थी वियूं, पर छा हिन स्क्रिप्ट में इहो बि हुयो जेको कुझु असां थींदे ॾिसूं था? ख़ैबर पख्तूनख्वा में त कंहिंखे लिखियो ई न पीटीआई जे कारकुननि ने, रुगो पीटीआई लॻी पई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त शयुनि खे असां समूरनि माण्हुनि खे ही जेको इलेक्शन जो इवेंट आहे इनखे वरी रिविज़िट करणु खपे ऐं असांखे ख़ुदि ॾिसणु खपे त असां ख़ुदि पंहिंजा अंदाज़ा, पंहिंजा मुशाहिदा, पंहिंजा तजिया, पंहिंजा तबसरा कहिड़ा कयूं था, कहिड़ा बीहनि था, कहिड़ा नथा बीहनि। हिकिड़ी ॻाल्हि त ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका इलेक्शन आहे जी, इहा माज़ी जी इलेक्शन जहिड़ी आहे। तव्हां इमरान खान जी जाइ ते नवाज़ शरीफ़ रखो त 2018 तव्हांखे साम्हूं अची वेंदो, ऐं 2018 खे हटाए 2024 कयो, इमरान खान रखो त तव्हांखे उहो ई। बाक़ी जेके निटी गिटी लेफ्ट राइट हेठि मथे मुख़्तलिफ़ शयूं चेंज थियनि थियूं, उन्हनि में हिकिड़ी वॾी तब्दीली आहे त पाकिस्तान में 18 सालनि खां वठी 35 सालनि ताईं 5 करोड़ 70 लख माण्हू रहनि था, ऐं उन में हिन दफ़े 1 करोड़ 60 लख वोटर जेके आहिनि
उहे 18 खां 25 सालनि जा ऐड थिया आहिनि। असां बाक़ी त होमवर्क कयोसीं कोन, बाक़ी कथ कईसीं कोन। असां रुॻो पुलिस वारे खे चइबो आहे हितां, रेंजर्स वारे खे चयो तूं हिते बीहजांइ, फौज खे चयोसीं ज़रूरत पई त तोखे हिते घुराईंदासीं। बाक़ी असां के बि शयूं उहो न कयूं। ऐं असां इहो सम्झोसीं त फिज़िकली लठ हथ में खणी, बंदूक हथ में खणी, थिरी ॾाट थिरी हथ में खणी असां शायदि माण्हुनि जा दिमाग़ बदिलाए वेंदासीं या उन्हनि खे शांत में रखी सघंदासीं। इहो असांजो तजुर्बो, इहा असांजी सोच ग़लति साबित। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको EMS आहे, इलेक्शन मैनेजमेंट सर्विस सिस्टम, EMS जेको आहे उहो इलेक्शन कमीशन जेतिरो उन ते रिलाए कयो, जेतिरो उन ते भाड़ियो हो, उहो ओतिरो ई फेल वियो। मुंहिंजा पंहिंजा माइट असिस्टेंट ऐं रिटर्निंग ऑफिसर हुआ, मुख़्तलिफ़ हंधनि ते ऑफिसर। उन्हनि चयो त असां जीअं उते पहुतासीं, जीअं कनेक्शन जी कोशिशि कईसीं इलेक्शन कमीशन सां, असांखे जेको EMS जो ॾिनल गैजेट हो उहो उन सां कनेक्ट थियो ई कोन। मोबाइलूं बि बंदि, EMS बि न हले। असां उते वेठासीं हथ ॿधी। हाणे छा कयूं, ॼण त असां यर्गमाल थिया वेठा। ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि इहा त पाकिस्तान जे अंदरि, पाकिस्तान जे पॉलिटिकल पार्टियुनि खां सवाइ बाक़ी पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट हिन दफ़े कोशिशि कई त हिननि चूंडुनि में हू कंहिं बि माना में मुदाख़लत न कनि ऐं पोलिंग डे ते जीअं वोटिंग थिए थी उहा थियणु ॾियनि। ऐं उन्हनि जे नतीजनि मां तव्हां सम्झो था त उन्हनि जे नतीजनि अचण खां पोइ जंहिं नमूने आज़ादु उम्मीदवार खटिया आहिनि ऐं इमरान ख़ान जे माण्हुनि खे हेॾी सारी फतेह मिली आहे, हिकिड़े सूबे में सिधी सिधी, ॿिए सूबे में अधु ऐं मर्कज़ में 300। इहा घटि ॻाल्हि कान्हे। इहो ख़ुदि एॾिन वॾिन बंदिशनि ऐं उनजे जेको नसीर साहब चयो न त हमेशह इज़त मुज़ाहिमत खे बि मिलंदी आहे। आम इंसान हुजे या पैगम्बर हुजे, जंहिं बि मुज़ाहिमत कई आहे उहो यादि रखियो वियो आहे, उहो वधीक मानवर आहे, उहो नामवर आहे। इन करे हिन मुज़ाहिमत जेको आहे उहो सभु कुझु ॾेखारे छॾियो। असां दरअसल मुज़ाहिमत वारो पहलू बाक़ी पॉलिटिकल पार्टियुनि खे ॾिसी सम्झोसीं त जीअं हे वेठा आहिनि तीअं हू बि वेहंदा। इहा ॻाल्हि न हुई ऐं नतीजो इहो थियो त असांजे साम्हूं हिकिड़ी बिल्कुलु नई पिक्चर अची वई। EMS न हलियो, मोबाइलूं बंदि थी वियूं। शक सुबुह जो 10:30 बजे खां वरंदे सुबुह 10:30 ताईं हलंदा हलिया। राति पेट में मुख़्तलिफ़ शयूं, हे खटे थो, हे हाराए थो, हे खटे थो, हे हाराए थो। मीडिया हिकिड़ो मेस क्रिएट कयो। हिकिड़ी पोलिंग जे रिज़ल्ट ते बि ऐलान पिए कयो, ये जीत रहा है, फिलहाल जीत रहा है, रफ़ीक चांडे को 2 वोट से सबक़त हासिल है, जीत रहा है। रफ़ीक चांडे जो अञा 300 पोलिंगूं ॿियूं पयूं। मुंहिंजो ख़्यालु आहे इन्हनि सभिनी हथ वठी ऐं इन्हनि इलेक्शन खे दाग़दार ऐं मशकूक बनाइण में पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो। मीडिया वारा ईअं छो पिया कनि, उन्हनि खे इहो केरु पियो चए, इहा जांच करणु खपे। इलेक्शन कमिशनर चए पियो 1/2 कलाक में ही रिज़ल्ट मूं ताईं पहुचणु खपनि, 10 कलाकनि में बि न पिया पहुचनि। इलेक्शन कमीशन जो छो न पिया चयो मञनि, इहा जांच करणु खपे। हिकिड़ो कैंडिडेट उहो खटी वियो, उनखे हाराए छॾियो। ॿियो कैंडिडेट खटी वियो, उनखे हाराए छॾियो। टियों कैंडिडेट हारायल हो, उनखे खटाए छॾियो। हिकिड़ियूं अजब जहिड़ियूं ॻाल्हियूं करे 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 हिननि ॼण त टारगेट इहो ठाहियो त शक कीअं वधाए। आउं सम्झां थो त पार्टियुनि खे सूबा विराए ॾिना अथऊं। नवाज़ शरीफ़ खे पंजाब, पीपल्स पार्टी खे सिंध ऐं इमरान ख़ान खे KP। बाक़ी बलूचिस्तान असां डिसीशन जे लाइ रखियो आहे त उहो असांखे किथे बि डिसीशन जे लाइ कमु आयो त उहो असांखे ज़रूरु साम्हूं अचणु खपे। ऐं हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि थो कयां जी, इहा असां समूरा पैनलिस्ट ॿुधी छॾियो त पाकिस्तान में अॼु जी यूथ, अॼु जी टेक्नोलॉजी, अॼु जो इल्मु उहो तव्हांखे सभु कमनि करण जी इजाज़त न ॾींदो। अवां कहिड़ियूं बि ख़रमस्तियूं कंदव उहे तव्हांखे इजाज़त न ॾींदो। ऐं जेके मैजिस्ट्रेट नुमा जजनि
शरीयत जी आड़ में जेके फ़ैसिला कया उन जो तव्हांखे ॿुधायां रिज़ल्ट छा आयो आहे। जी महताब साहब उन जो रिज़ल्ट ही आयो आहे त पाकिस्तान में हिकु बि मुल्ला न खटियो आहे। इहो रिएक्शन आहे। ऐं इहो बि रिएक्शन आहे हिकु सबबु फैक्टर त PTI खे जेका कामयाबी मिली आहे त इद्दत वारे फ़ैसिले जो रिएक्शन आहे त मुल्ला बि किराए छॾियऊं ऐं ॿाहिरि बि निकिता। हिकिड़ी ॻाल्हि जी आउं सम्झां थो कंहिं बि माना में ॿ टे शयूं मिसाल जेको पीर आहे मुल्तान वारो शाह महमूद कुरैशी शाह महमूद कुरैशी साहब जी न्याणी जी उन जी चयूं खटी वई आहे उहा पोइ हाराए ॾेखारियो, या ख्वाजा आसिफ़ उहो जेको आहे पहिरियां हारायल हो उहो पोइ डार जे वालदा खां खटी वियो, या हाणे मूंखे ख़बर पई आहे ॿटाबाद मूं ॻाल्हायो त मियां नवाज़ शरीफ़ जेको अथव मानसरा मां हिननि इतलाह कयो जियो ते मूं ॾिठो त हाराए वियो आहे, उहो बि खटे थो। उहो लाहौर वारे तक त खटियो आहे, मानसरा वारे तां हाराए वियो आहे। मूं तव्हांखे चयो मानसरा वारे तो हाणे खटे थो। अच्छा मां इहो ई चयो मतिलबु सुभाणे ताईं अञा असां सरप्राइज़ ॾिसंदासीं खोड़ सारा सर। सर हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे जी त तव्हां खां मौलवी साहब विया, ॿी ॻाल्हि इहा त नौजवान साम्हूं अची विया, टी ॻाल्हि इहा त तव्हांखे फ़ोनूं बंदि करणियूं पियूं न कयो आहे त इन्हनि पाकिस्तान जे लखा माण्हुनि खे अमन अमान जो जेको मसइलो थियो आहे केर बि कंट्रोल करे न सघे हा। टी ॻाल्हि चौथी ॻाल्हि अचो उहा ॿुधो। सैयद गौस अली शाह, सिराजुल हक़ साहब, जी मौलाना फज़ल रहमान, परवेज़ खटक, महमूद ख़ान, एमल वली ख़ान, राणा सनाउल्ला, जहांगीर तरीन, मुर्तज़ा जतोई, इब्राहिम जतोई, अरबाब गुलाम रहीम, काफ़ी घणा नाला आहिनि सर। बिल्कुलु ऐं पीर साहब पागारे जो फर्ज़ंद अर्जमंद पीर सदरुद्दीन शाह राजती जी उहो उन्हनि जहिड़ा समूरा माण्हू उन्हनि खे पट ते किराए छॾियो अथऊं जंहिं नमूने पाकिस्तान मिर्ज़ा फैमिली जो सम्झो वेंदड़ बदीन उन मां उन्हनि खे शिकस्त मिली ॿिनी टिनी तक मिर्ज़ा जी सॼी फैमिली उहा हाराए वई। बिल्कुलु खोड़ मथे आहिनि उन्हनि में असल ॻाल्हि आहे जाइज़े वठण जी त इहो सभु कुझु छो थो थिए, या असांखे जिन टिनि चइनि माण्हुनि मंझां उमेद हुई त उहे कुझु न कुझु उन्हनि में मुंहिंजो ख़्यालु आहे बहितर परफॉर्मेंस वरी बि डॉक्टर कादिर मक्सी जी आहे, पर कादिर मक्सी खे कहिड़े नांग खाधो जो पंहिंजो इलाइक़ो छॾे वञी बुलड़ी शाह करीम वञी वेठो ऐं बीठो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त असांजे समूरनि क़ौम परस्तनि खे पंहिंजो तॾो ठाहिण जी उहा मश्क करणी पवंदी। क़ौम परस्त सियासत ते बि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे सर। बिल्कुलु GDA वारा उम्मीदवार मुकमल तौर ते हाराए विया, क़ौम परस्त जेके बीठा उन्हनि खे शिकस्त मिली। जलाल महमूद शाह जो ज़िक्र अवां न कयो, उहो पंहिंजी सीट मतिलबु हा उहो बि हाराए वियो। ठीकु आहे डॉक्टर यूब शेख साहब हाराइण वारनि में शामिल रखियो आहे साईं। ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, काफ़ी ॻाल्हियूं कयूं डॉक्टर यूब शेख साहब, त वाक़ई अवां बि सम्झो पिया एम्पायर जेको आहे उहो न्यूट्रल रहियो, मैनेज बि न थियो सिस्टम सॼो, उनखे बि जीअं जो तीअं हलणु ॾिनो, पर उनजे बावजूदि बि अहिड़ा रिज़ल्ट जेके असांजे साम्हूं आया, इन जा फैक्टर्स तव्हांखे कहिड़ा पिया लॻनि? एम्पायर न्यूट्रल थियण जी त ॻाल्हि ई कान्हे का, न एम्पायर कॾहिं चयो त मां न्यूट्रल थींदुसि, न असां मां कंहिं सम्झो एम्पायर न्यूट्रल आहे, इहा ॻाल्हि त बिल्कुलु तय आहे। न ई एम्पायर जी अॼु बि का इहा ॻाल्हि आहे त मां न्यूट्रल थींदुसि। एम्पायर चयो मां एम्पायर आहियां ऐं मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां आंगुर कॾहिं किथे कंहिं खणां थो पियो। रहियो सुवालु इहो त जेको सेट आहे इलेक्शन जो, जेको टेबल जो, त तव्हां मूंखे इहो लॻे थो नसीर अलाए छो थो चवे, पर असां वटि जेको डिस्कशन थियो हुयो एटलीस्ट मूं इहा ॻाल्हि कई हुई त पीपल्स पार्टी ऐं PTI गवर्नमेंट ठाहिण जी पोज़ीशन में ईंदा ऐं इहो कोलिशन अॻियां ठहंदो। जेको तव्हांखे यादि हूंदो त डॉक्टर अयूब मां बि इहा ई निमाणी गुज़ारिश कई सर, उहो प्रोग्राम कढायूं था, मां बि इहा निमाणी गुज़ारिश कई त PTI ऐं पीपल्स पार्टी बिल्कुलु ठीकु आहे एग्ज़ैक्टली, मतिलबु आहे नंबर जेको हींअर आहे उहो नंबर हेठि मथे असां सभिनी प्रिडिक्ट कयो, पर ऑलमोस्ट इहा ई सूरत हाल हुई त मुस्लिम लीग नून ईंदी ऐं पंहिंजो पीपल्स पार्टी ते सभिनी दोस्तनि अखियूं कढियूं त यार पीपल्स पार्टी पोज़ीशन हेॾी न बीहंदी। मूं चयो त पीपल्स पार्टी गेन कंदी,
ऐं पीपल्स पार्टी लाइ जेतिरो असां सम्झो पे तव्हां ॿियनि दोस्तनि सभिनी आवाज़ सैंगुइन त भई ही सूरत हाल ॿी आहे, पीपल्स पार्टी गेन कंदी ऐं जेको उहो ई थियो आहे, बल्कि उन्हनि सुठे नमूने स्वीप कयो आहे। हाणे जेको सुवाल आहे जेका इलेक्शन ते जेको डॉक्टर साहब कुझु छॾियो कोन्हे ॻाल्हाइण लाइ त मां उन ते वधीक कहिड़ी टिका टिप्पणी कयां, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई आहे जंहिंजो रीज़न बि इहो आहे, इलेक्शन माना नसीर साहब डेवलपमेंट सेक्टर में कमु कंदो आहे, साईं फॉरेन अफेयर्स में कमु करे आयो आहे, डॉक्टर अयूब मीडिया सां लाॻीतो रहियो आहे। इलेक्शन जहिड़े वॾे इवेंट जी जेका प्रिपेरेशन हुई उहा एॾी ख़तरनाक हद ताईं इल प्रिपेरेशन हुई, उहा एॾी ख़राबु प्रिपेरेशन हुई। मां सम्झां थो त हीअ जेके रिज़ल्ट जीअं मिलिया आहिनि इहे रिज़ल्ट्स मिलण बि गनीमत आहे, न त माना का ख़बर कोन्हे त केरु रिस्पॉन्सिबल आहे, केरु किथे आहे। हिननि जेको रेवेन्यू जो जेको हिकिड़ो तमामु कमज़ोर खातो आहे, जंहिं वटि पाण वटि न को कंप्यूटर यूज़ न थींदो आहे अञा ताईं, हुननि वटि अञा बि कंप्यूटर सेल ठहंदो आहे हुननि वटि, इहो न आहे त को कंदा आहिनि। उन्हनि वटि ड्यूटीज़ लॻियूं, उन्हनि ड्यूटीज़ जी 2 ॾींहंनि जी हिकिड़ी ख़राबु क़िस्म जी तरबियत थी। छा इहा इलेक्शन कमीशन हिकिड़ो मुस्तक़िल इदारो आहे ऐं उहो कयो इन करे छो त अनसर्टनिटी हुई, इलेक्शन खे कैंसिल करण जूं कोशिशूं थियूं पे, न त अदरवाइज़ इहा 1 साल अॻु जेका प्रैक्टिस आहे उन में माण्हू आइडेंटिफाई थींदा, उन जी सुठी तरबियत थींदी, सुठो जेको फ्लो चार्ट ठहंदो ऐं सुठो जेको सिस्टम आहे उहो थींदो। सो इन करे उन जा हिकिड़ा नतीजा ई आहिनि। ॿियो प्रॉब्लम इहो आहे त जेको इलेक्शन जो आउटकम आहे उहो आउटकम माना जेका पाकिस्तान जी जेका जनरली सूरत हाल आहे उनखे तव्हां थोरो नज़र में रखो, उन जे लाइ हिकिड़ो होप जो डिसीशन आहे। ऐं इहा ॿी ॻाल्हि आहे त असीं प्रिडिक्ट करे सघूं था पिया त PTI जो जेको अॻियों रिकॉर्ड आहे उहो खणी करे ॾिसिजे त जेकॾहिं PTI जेका सम्झ में नथो अचे त कोई ईंदो, पर जेकॾहिं PTI हिन वक़्तु हुकूमत ठाहे आहे जेका कोन ठाहे सघंदी, नई ठाहिण ॾिनो वेंदो छो त उन्हनि जा टेक्निकल इशूज़ आहिनि, त इन खां वधीक ॿेड़ो ॿोड़िया। पर माण्हुनि जो जेको रिएक्शन आहे न उहो जेको गुज़िरियल तव्हांजो 2 ॾहाकनि ताईं जेका मुल्क जी सूरत हाल एतिरी ख़राबु थी वई आहे, जंहिंमें अनएम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, पॉवर्टी ऐं जंहिंमें क्लाइमेट चेंज जा इशूज़ आहिनि, मुल्क हिकिड़ो हेल थी वियो आहे। उन जे लाइ हिकिड़ी होप जो आहे। KP में ANP आहे, उहा पंहिंजो दम तोड़े चुकी आहे। उहे पार्टियूं जेके आहिनि जेको डार्विन चयो त जेके वक़्त सां गॾु एडजस्ट न कंदा उहे सर्वाइव न करे सघंदा। इहे पॉलिटिकल पार्टीज़ उहे आहिनि जिन वक़्त सां गॾु सर्वाइव न कयो आहे। पीपल्स पार्टी इन करे कयो आहे छो त पीपल्स पार्टी खे यंग क़यादत आई आहे ऐं उन जी सोच में हिकिड़ी पुराणे ज़माने खां हिकिड़ी थोरी तब्दीली आहे। उन कैंपेन जो स्टाइल, हुनजो ॻाल्हाइण ॿोलाइण स्टाइल बिलावल जो थोरो डिफरेंट हुयो। पीपल्स पार्टी खे इहो एडेड एडवांटेज हुयो, पर जेकॾहिं हिन वक़्तु पुराणी टीम पीपल्स पार्टी हलाए त उन्हनि जो हशर इहो थियो आहे जेको नवाज़ लीग जो थियो आहे। ऐं नवाज़ लीग जेका आहे पंहिंजे हिकिड़े नैरेटिव खणी हली आहे। सो ओवरऑल जेको सेट असां वटि हिन वक़्तु आहे उन सेट में वरी इहे ई आहिनि त इहे अहिड़ी क़िस्म जी कोलिशन गवर्नमेंट ठहंदी ऐं इहो पॉसिबल आहे त वरी पीपल्स पार्टी ई सपोर्ट लैंड करे सघे, या जेको मुस्लिम लीग ऐं इंडिपेंडेंट्स मां कुझु जेके मोचरा वग़ैरह कंदा त उहे कंदा, पर पोइ बि गवर्नमेंट ठीकु नथी ठही सघे पई। उन करे मां सम्झां थो त जेको बेस्ट आहे उहो वरी बि कोलिशन ठहंदी ऐं पीपल्स पार्टी हिन वक़्तु अहिड़ी पोज़ीशन में आहे जो एक्सेप्टेबल पोज़ीशन में ईंदी। पाण हाणे ॾिसजे त एम्पायर छा थो चवे, एम्पायर जा 5 मसइला आहिनि। ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, थैंक यू सो मच। टाइम थोरो घटि बचो आहे, न त सिंध वारे मामले ते वरी सुभाणे तफ़सीली ॻाल्हाईंदासूं। नसीर मेमन साहब, हाणे डॉक्टर अयूब शेख साहब सूबा त विराए ॾिना, ठीकु आहे, पर मर्कज़ में कंहिंखे था बिलायो सर? अवां इतिहाद कंहिंजो ठहंदो मर्कज़ में? ॾिसो हाणे जेको अॻियां सिनेरियो ठहे पियो जी डिपेंड इन शइ ते कंदो त अॻियां लीगल पोज़ीशन छा थी थिए। जेके हींअर PTI सपोर्टेड इंडिपेंडेंट्स आहिनि उन्हनि खे विदिन 72 आवर्स कंहिं न कंहिं पार्टी जो हिसो थियणो आहे। हिकिड़ी इंफॉर्मेशन इहा आहे त PTI जी स्ट्रेटेजी उन्हनि अॻे ई कुझु नंढियुनि मज़हबी जमायतुनि सां अंडरस्टैंडिंग करे वरिती त इहे सभु माण्हू बल्क में उते शामिल थींदा। प्लेटफॉर्म हिकिड़ो ॿियो इस्तेमालु थी रहियो हूंदो ऐं PTI में उन में इंफ्यूज़ थी वेंदी। अकेले सिर्फ़ु पोइ बि कोन हुकूमत ठाहे सघंदा। उन विसारजो त बेस्ट सिनेरियो में लास्ट टाइम जनरल इलेक्शन में 115 सीटूं मिलियूं PTI खे क़ौमी जो, तॾहिं बि उनखे ज़रूरत पई। हींअर बि जेके इंडिपेंडेंट आहिनि एज़ ऑफ नाउ बि अञा 89 आहे, उहे बि सभु PTI जा कोन्हनि। सपोज़ 80 हुजनि त लॻभॻि 100-110 जे विच ते 5 जे आसपास वञी बीहंदा। उन्हनि खे ज़रूरत त पवंदी।
बिल्कुलु वेझर में तव्हां नोट कयो हूंदो त पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ खे त टारगेट कंदी पर पीटीआई जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदी रही। बिल्कुलु सर। ऐं इहो हिकिड़ी सर्कुलर अंडरस्टैंडिंग वारो माहौल रहियो आहे जंहिंखे तव्हां रूल आउट नथा करे सघो। जॾहिं हिकिड़ी स्टेज ते मूंखे यादि आहे त इमरान ख़ान पंहिंजो उरूज जतियो त मां हिकिड़े ब्रेक प्रोग्राम में इहा ॻाल्हि चई हुई त पाकिस्तान जी पॉलिटिक्स अहिड़ी आहे जो हुनखे संभाले ॻाल्हाइणु घुरिजे। कहिड़ी ख़बर सुभाणे हिनखे ज़रदारी खां हथु मिलाइण जी ज़रूरत पए ऐं मूंखे लॻे थो त उहो वक़्तु अचे पियो। बाक़ी पीपल्स पार्टीअ जे हवाले सां मां चवां त सिंध में त हुनजो गेन एॾो सरप्राइज़िंग कोन्हे जो सिंध बहरहाल हुनजो स्ट्रांग होल्ड आहे। जी पर मूं लाइ जेका इंपॉर्टेंट शइ आहे मां ॿ टे क्विक फिगर्स ॿुधायां। क़ौमी असेंबलीअ में अॻे भेरे पीपल्स पार्टीअ खे जनरल इलेक्शन में मिलियूं 43 सीटूं, ॿियूं पोइ मिलाए जुलाए वञी 54 ते पहुती अकलेतूं वग़ैरह। हींअर ताईं पीपल्स पार्टीअ खे 46 मिली चुकियूं आहिनि ऐं अञा नतीजा अचनि पिया। बलूचिस्तान में अॻे भेरे पीपीए वटि हिकु बि सीट न हुई जनरल इलेक्शन में, हींअर ताईं 8 खटे चुकी आहे। ॾखिणी पंजाब में पीपल्स पार्टीअ वॾो कमबैक कयो आहे। बिल्कुलु। ऐं सिंध जे अंदरि बि जेके हुन अॻे साल 2018 में जनरल इलेक्शन में 75 सीटूं खटियूं ऐं हींअर ताईं 80 हुन जूं थी चुकियूं। तो पीपल्स पार्टी वधीक स्ट्रांग थी इमर्ज थी। जी रफ़ी यादि कयो 90 प्रेडिक्ट कयो असां। हा एग्ज़ैक्टली। तो उहो नज़र अचे पियो त 90 जे आसपास में वञी पहुचनि। तंहिंजे करे पीपल्स पार्टी हिकिड़ो वॾो इम्पोर्टेंट रोल प्ले करणु पई वञे। अॻियां मर्कज़ में हाणे हुकूमत केरु बि ठाहे हुनजी मजबूरी थी पवंदी त हुनखे पीपल्स पार्टीअ सां कान काई क्वेश्चन रखणी पवंदी, अदरवाइज़ हुनजा मामला हली न सघनि, ज़ोर ज़बरदस्ती करे बि न हली सघंदा। त एस्टेब्लिशमेंट खे बि हेॾी मैसिव चेंज खे रेजिस्ट करणु ऐं हुनखे मैनिपुलेट करणु आसान कोन्हे। हुनखे एग्ज़िस्टिंग प्लेयर्स मां अरेंजमेंट्स करणा पवंदा ऐं हुनजे करे ज़ाहिर आहे, साफ़ ज़ाहिर आहे त जेकर टिनि वॾियुनि धुरियुनि मां ॾिसूं त मुस्लिम लीग नवाज़ सां त को बि नथो ठहणु चाहे, रीज़न्स अपार्ट। पर न को हिन स्टेज ते हुन सां पीटीआई ठहंदी न बिलाल भुट्टो ठहंदो। तंहिं करे ॾेई वठी वञी जेको पॉसिबल सिनेरियो बीहे थो त पीटीआई जा इंडिपेंडेंट्स जंहिं बि शिकिल में अचनि, जिते बि शामिल थियनि, प्लस पीपल्स पार्टी सां हुननि जो हिकिड़ो कंप्रोमाइज़ अलायंस जंहिंमें में बि शायदि वज़ीर आज़म जो उहिदो पीटीआई वटि वञे, सदारत जो उहिदो पीपल्स पार्टी वटि हलियो वञे, इन क़िस्म जो बि सिनेरियो थी सघे थो। केपी बिल्कुलु स्वीपली हुनजे पीटीआई जे हवाले थी वियो आहे ऐं सिंध लॉपसाइडेड पीपल्स पार्टीअ वटि आहे ऐं पंजाब कंपटीशन में ईंदो। सो जेकर मथी सतह ते का चूंड थी त इन जो असर तव्हां पंजाब में बि ॾिसी सघंदा, इन पॉसिबिलिटी खे बि रूल आउट न कयो। तो नवाज़ लीग लाइ शयूं ॾाढियूं ॾुखियूं थी वयूं, ॾाढो हुनजे लाइ कम्प्लेक्स सिनेरियो थी। नवाज़ लीग जे लाइ जी जी नसीर साहब जी बिल्कुलु ठीक है। मैनिपुलेट मैसिव स्केल आहे, 19 खे 20 बनाइण सवलो आहे, 12 खे 20 बनाइण ॾुखियो आहे। एस्टेब्लिशमेंट लाइ आज़माइश जो मरहलो अची वियो आहे। हिननि खे सुभाणे ताईं शयुनि खे हिकिड़े पासे दग लाइणो पवंदो, छो त आईनी तौरु 3 ॾींहंनि अंदरि हुननि खे आज़ाद माण्हुनि खे किथे न किथे पाण खे शामिल करणो। सिंध जो सिनेरियो तो मुंहिंजो ख़्याल आहे असांखे अलॻि ज़रूरु हिकिड़ो प्रोग्राम करणु घुरिजे, हुन में काफ़ी डायमेंशन्स आहिनि जिन ते यकीनन सर इन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। सुभाणे जे प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं ऐं अॼु शायदि ख़ुर्शीद अहमद शाह साहब ख़ुसूसी तौर ते टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान इहो ई पैगाम शायदि पीटीआई जे लाइ ॾिनो त पीटीआई जी हुकूमत किराइण सभ खां वॾी ग़लती हुई ऐं नवाज़ शरीफ़ खे सलाह ॾिनी ख़ुर्शीद शाह साहब त वज़ीर आज़म जी उम्मीदवारी जेका आहे उन तां हथु खणी वञे। त सुभाणे ताईं घणियूं शयूं थींदे नज़र अचनि बि पियूं। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां बि ईअं ॾिसो पिया पंजाब में मर्कज़ में नवाज़ लीग जे लाइ ॾुखियायूं वधनि पियूं, पीपल्स पार्टी जी पोज़ीशन वधीक मज़बूत आहे बनस्बत नवाज़ लीग जे पीटीआई सां इतिहाद में। इनखे हितां था शुरू कयूं त एम्पायर कल्ह जेको जीअं सिलसिलो थियो ऐं अचानक 11 खां पोइ हर का शइ ग़ाइबु थी पई, रिज़ल्ट अचणु ग़ाइबु सभु कुझु थी वियो। त उनजो सबबु इहो ई आहे जेको असां ॻाल्हायोसीं, असां ॿियनि दोस्तनि ॻाल्हायोसीं त बिल्कुलु आउट ऑफ प्रोपोर्शन सिलसिलो अचणु शुरू थी पियो न, जंहिं ख़ामोशी सां इनखे चवंदा आहिनि त साइलेंट रेवोल्यूशन। त साइलेंट रेवोल्यूशन जे लिहाज़ सां जंहिं हिसाब सां माण्हुनि वोट ॾिनो त उन्हनि खे मैनेज करणु कोशिशि कई, मैनेज करणु पोइ बि ॾुखियो थियो। जिथे मैनेज उन्हनि खे ज़रूरी इहो करणु जेके ज़ुबान ॾिनी उन हिसाब सां नवाज़ शरीफ़ वारी सीट, ॿिया जेके ॿियूं अहिड़ी सीटूं हुयूं उन्हनि ते उन्हनि करे वरितो, पर उन्हनि में अहिड़ी ग़लतियूं करे छॾे ॾिनियूं। मोट आहे 45 फॉर्म 45 जंहिंमें उन में टोटल करण में ग़लतियूं करे छॾियूं। हिकिड़ो माण्हू पीपल्स पार्टी वारो यास्मीन वारे डॉक्टर यास्मीन वारे तक मां हू कॉन्स्टिट्यूएंसी मां काफ़ी सख़्तु मुक़ाबले खां पोइ नवाज़ शरीफ़ उतां कामयाबु थियो आहे सर। यास्मीन राशिद सां हुनजो ॾाढो सख़्तु मुक़ाबिलो थियो, उन खां पोइ कामयाबु थियो। बहरहाल ईंदड़ प्रोग्राम में बि हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, वफ़ाक़ में
ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी, नून लीग ऐं PTI विच में कहिड़ी जमातुनि जो इतिहाद ठहंदो, इन मामले ते ॻाल्हि ॿोल थी आहे। कंहिं बि हिक जमात खे वाज़े का बरतरी जेका आहे हुकूमत साज़ी जे हवाले सां उहा न मिली आहे। बाक़ी सूबनि जे हवाले सां सिंध में पीपल्स पार्टी खे, पंजाब में नून लीग खे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में PTI ख़ैबर पख्तूनख्वा क्लीन स्वीप कयो आहे। मर्कज़ में कंहिंजी हुकूमत सही थी, इन ते ॻाल्हि ॿोल थी, पर ईंदड़ प्रोग्राम में बि इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासूं। इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।